गिला कई थई जेकर नेकियूं में पूरियूं थी वस अल्लाह फरमाइंदो जंहिंजी गिला कई थई इन जा गुनाह खणो हिन जे गिचे में हुजूर के टाइम ते फरमाए पाण फरमाए मुफलिस छाके चइबो आहे मुफलिस माना सुन्यो ख़बर अथव छाके चइबो आहे साहब की आसरा जे माल कोने वो सुन्यो पाण फरमाए न इहो मुफलिस न आहे सुन्यो इन के न चइबो आहे सुन्यो हुओ जो क़यामत जो ॾींहुं थे दुनिया जे अंदर माण्हू परावा हक़ खाधा हुन की गिला हुन जी गीबत हुन ते बहतान हुन ते इल्जाम हुन जी इज्जत लाहिण हुन जो पठो लाहिण हुन खे बेइज्जत करण हुन जो हक़ खाइण यतीमन जा माल खाइण रिश्वतुनि जा माल खाइण खाई सॼे मुल्क खे ॾाढे तंहिंखां बाद में जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो हिसाब किताब शुरू थी वेंदो परावा हक़ खाधा हूंदा उहे सभु हुन खां वरिता वेंदा हाणे हुते ॿियो त माल ॾियण लाइ कोन हूंदो पर नेकियूं हूंदसि उहे हुन जो मुंतक़िल कई वेंदो हुन जो हक़ खाधई ॾियो हिन जो नेकियूं हुनखे हुन जो हक़ खाधई इहे नेकियूं हिन जो बकाया हुनखे ॾियो इहे सभु नेकियूं फुराए वेंदो का बि शइ हुन वटि कान रहंदी हाणे उहो हमरा परी ॿियनि जा जॾहिं नेकियूं ख़तम थी वियूं त जंहिंजा हक़ हूंदसि या गिलाऊं गीबतूं कयूं हूंदई उन्हनि जा वरी गुनाह खणी हिन जे गिचीअ में विधा वेंदा हुज़ूर फरमायो इहो सुन्यो मुफ़लिस इहो अथव सुन्यो इहो अथव हशरगाह जे मैदान में ईंदो ॿ नेकियूं हूंदई उहे बि हक़दार जंहिंजा हक़ खाधा हूंदई खणी वेंदा हाणे ठलो ईअं रहियो का शइ कान्हे न वाह न इधर न को उधर साईं फरमायो इहो सुन्यो अथव दुआ कयो खुदा अहिड़ी सुन्नाईअ खां तव्हां असांखे बचाए अल्लाह अहिड़ी मुफ़लिस खां बचाए बहाना न ठाहियो ज़िंदगी आरज़ी आहे ये खुदा जी इबादत खां परे आहे त परे नथी अचो खुदा जी इबादत कर उहे जीअं हज़रत मुर्शिद गौसे आज़म जी तालीम आहे सवे साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो चओ वॾे आवाज़ सां कस कान लॻंदव का ख़बर न आहे बयान कहिड़ो ॿुधनि था चाहियो त मां भला उहो शुरू कयां वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सवे साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो लखे कंहिं जारिया लखे कंहिं मारिया सो अल्लाह 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 सभई चओ सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 इस जो चंद्र तारा कया कहीं बिरोशन बिना वटे कपाह जे बिना रमज़ रोगन इस जो चंद्र तारा कया कहीं बिरोशन बिना वटे कपाह जे बिना रमज़ रोगन सदन खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल सदन खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल हवा पाए पाणी दरिया कहीं बहाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन कहीं बनाया सो अल्लाह 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 दुरूद वरी
आवाज़ से पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। कंधा पिया हीअं कयो त अलाए केॾी महिल बसि कर मां देरी आख़िर शुरू देर सां शुरू थियो त जल्दीअ में कीअं बसि कंदुसि ज़ोर सां नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, हर सहाबी ये नबी जन्नती जन्नती ताजदार खत्म नबूवत। लगे तो ॿुधण जो मूड अथव थोरी आवाज़ सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो वकूनु मअस सादिक़ीन मुंहिंजो ख़ौफ़ बि रखजा। अल्लाह फरमाए तो त मुझे सच्चन बानन सां गॾु बि हुजजा। सोबत जो असर थींदो आहे, नेक जे सोबत में वेहंदा नेक थींदा। सोबत साले तुरा साले कुनद, सोबत ताले तुरा ताले कुनद। नेक जे सोबत में हूंदा नेक बणिजी वेंदा, नमाज़ी जी सोबत में वेहंदा नमाज़ी बणिजी वेंदा। रोज़ेदार जी सोबत वठंदा अवां ते बि रंग चढ़ंदो, तव्हां बि रोज़ा रखणु शुरू कंदा। अगर शराबन कबाबन जी संगत वञी रचाईंदो त पोइ हुननि जो सोबत जो रंग चढ़ंदो। मदीने वारे फरमायो अल मरउ अला दीन खलीलिही, माण्हू हमेशा पंहिंजे दोस्त जे दीन ते सुञातो वेंदो आहे। माण्हू तव्हां जे बारे में छा था सम्झनि, मुंहिंजे बारे में छा था सोचनि, या पुछण जी ज़रूरत ई कान्हे, तजस्सुस जी ज़रूरत ई कान्हे, जासूस मोकिलण जी ज़रूरत नाहे। त वञो कचहरनि में वेहो, दुकान ते वञो, शहरनि में वञो, माण्हू मुंहिंजे बारे में छा था चवनि, इहो मोकिलण जी माण्हू मोकिलण जी ज़रूरत ई नाहे। न जासूसी न को तजस्सुस, बसि इहो ॾेहार त मुंहिंजे संगत में केरु आहे। जहिड़ा तव्हां असांजा दोस्त हूंदा तव्हां असांखे माण्हू बि ओढ़ो ई सम्झंदा। अगर दोस्त नेक माण्हू नेक तोखे सम्झंदा। अगर दोस्त असांजा शराबी कबाबी हूंदा, दोस्त असांजा व्याजी हूंदा, दोस्त असांजा राशी हूंदा, पोइ माण्हू असांखे बि ओढ़ो ई सम्झंदा। 14 सदियूं पहिरियां तव्हां असांजे नबी फरमायो अल मरउ अला दीन खलीलिही, माण्हू पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे। हुज़ूर फरमायो फलयंजुर अहदुकुम मन युखालिल, पोइ तव्हां मां हर हिक खे नज़र करणु घुरिजे त कंहिंसां तो दोस्ती रखी, कंहिंखे तो पंहिंजो दोस्त बणायो आहे। दोस्त जेकॾहिं बणाइणो आहे त पहिरियां हुज़ूर जे सीरत खे पढ़, हुज़ूर जो तरीक़ो पढ़, अल्लाह जो क़ुरान पढ़, मुस्तफ़ा जी सुन्नत पढ़। उन खां बाद में कंहिंखे दोस्त बणा। पंहिंजे मर्ज़ी सां कंहिंखे दोस्त मुंतखब न कजा, जो त क़ुरान जो फ़ैसिलो आहे अल अखिल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। कुरान फरमाए तो क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा दोस्त ॿियनि दोस्तनि जा दुश्मन थी वेंदा। दुनिया में घाटा यार हा, दुनिया में भला दोस्त हा, बगमट यारियूं भेणनि जूं हुयो, हिक ॿिए खे शयूं कुर्बान हिक ॿिए जे मथां कंदा बि हा। पर क़यामत जो ॾींहुं अहिड़ो आहे जो सभिनी खे हिक ॿिए खां धार करे छॾींदो। क़ुरान फरमाए तो दोस्त हिक ॿिए जा दुश्मन बनदा सिवा मुत्तक़िन जे, परहेज़गार
कारण जे माना जेको तो जेका दोस्ती अल्लाह कारण कैसा रखी होंदी उहा दोस्ती दुनिया में भी कायम आखिरत में भी कायम उन जो फायदो दुनिया में भी मिलंदो कब्र में भी मिलंदो त क़यामत में भी मिलंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान फरमाए तो ॿिया दोस्त हिक ॿिए जा दुश्मन पर मुत्तकी न हूंदा कंहिंजा दुश्मन परहेज़गार न माना अल्लाह जे ख़ातिर जैसा तो दोस्ती रखी आहे ख़ुदा जे ख़ातिर दोस्ती रखी अथई इहा दोस्ती अहिड़ी आहे जेका दुश्मनीअ में तब्दील कान थींदी ज़ाहिर आहे माण्हू मुर्शिद सां दोस्तो रखंदो दोस्ती रखंदो मुरीद थींदो त अल्लाह कारण अल्लाह जे नेक सालिह वलीअ सां जे करे दोस्ती रखंदो अल्लाह कारण उन में इहो त इहा त लालच कान हूंदी न त को बाबा नौकरी मिलंदी या 5 रुपया मिलंदा या को ठीको मिलंदो इन जे लाइ दोस्ती न हूंदी आहे नेकर सालिहनि सां दोस्ती हूंदी आहे त अल्लाह जे करे सुभान अल्लाह अल्लाह फरमाईंदो इहा दोस्ती जेका तुंहिंजी हूंदी उहा तुंहिंजी तोखे फ़ाइदो पहुचाईंदी ऐं इहा दुश्मनीअ में बि तब्दील कान थींदी तंहिंजे करे अल्लाह फरमायो वकूनू मा सादिकीन सचनि सां गॾु हुजो नेकर सालिहनि सां गॾु हुजो छो त इहे तव्हांजा दुश्मन कोन थींदा दुनिया में भी तव्हांजा दुश्मन न आहिनि आख़िरत में भी तव्हांजा दुश्मन कोन थींदा हिते भी तव्हांखे फ़ाइदो ॾियनि था आख़िरत में फ़ाइदो ॾींदा सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो तव्हां हदीस ॿुधायां सुभान अल्लाह सुनन नसाई जी हदीस शरीफ़ आहे हुज़ूर फरमाईंदा क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि खे नेकनि सालिहनि खे फरमाईंदो वञो जन्नत में अल्लाह खे अर्ज़ कंदा मौला असां कीअं वञूं तेरे न्यारे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह उन जेके सज्जन सां गॾु रहिया क़ुरान फरमायो कूनू मा सादिकीन नेकनि सालिहनि सज्जन सां गॾु हुजो हाणे उहा सज्जन जी यारी उते उथंदी अल्लाह खे अर्ज़ कंदा मौला कीअं वञो कुझु माण्हू असां सां गॾु हा नमाज़ूं असां सां गॾु पढ़ंदा हा रोज़ा असां सां गॾु रखंदा हा ताल्लुक़ उन्हनि जा असां सां हा सोबतूं उन्हनि जूं असां सां हुयूं उहे अॼु जहन्नम में पिया आहिनि असां ईअं जन्नत में वञूं इहा ॻाल्हि असांजे संगत दोस्तीअ जे मुनासिब कोन्हे मौला असां तुंहिंजे हुज़ूर में सिफारिश कयूं था क़बूल कर हुननि खे कढ त कढ जन्नत में वञो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह पंहिंजे यारनि खे फरमाईंदो वञो दर मां खोल रहियां थो जेके तव्हां सां गॾु वेहंदा उन्हनि खे वञी तलाश कयो ॻोल्हियो वञी उन्हनि खे ॿियनि खे त जहन्नम जी बाहि साड़ींदी पर हिन अल्लाह जे वलीअनि खे कुझु बि कोन कंदी हुज़ूर फरमाइनि था अल्लाह उन्हनि खे फरमाईंदो वञो तव्हां जहन्नम में ॻोल्हियो वञी उन्हनि खे किथे तव्हांजा दोस्त आहिनि उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे ॿाहिरि कढो तव्हांजी सिफारिश क़बूल आहे तव्हां बि जन्नत में त तव्हां सां गॾु वेहण वारा इहो ई त फ़ाइदो आहे नेकनि सां इहो ई त फ़ाइदो आहे सजन सां गॾु वेहण जो मुंहिंजा साईं इहो त आख़िरत जो फ़ाइदो आहे पर जेकॾहिं दुनिया में उन्हनि जी सोबत आहे न त पोइ माण्हू शैतान जे हमले खां बि महफ़ूज़ रहंदो जॾहिं हज़रत आदम खे शैतान सजदो कोन कयो अल्लाह फरमायसि फख़ुरुज इन्नक निकुर शैतान मूं जॾहिं तोखे हुकुम ॾिनो त आदम खे सजदो कर छो नथो सजदो कयो हज़रत आदम जी बेअदबी कई हुई अल्लाह सां ॻाल्हाइण लॻो ख़लक़तहू मिन ख़लक़तनी मिन ख़लक़तहू मिन तीन या अल्लाह तो उनखे मिट्टी मां पैदा कयो आहे व ख़लक़तनी मिन नार मूंखे बाहि मां पैदा कयो अथई अना ख़ैरुम मिनहु मां उन खां भलो आहे तो मूंखे बाहि मां पैदा कयो उनखे मिट्टी मां पैदा कयो अथई तंहिंजे करे मां हिनखे सजदो कोन कयो गुरूर कई वॾाई कई तकबुर कई अल्लाह फरमायसि निकिरी वञ अल्लाह के बाद में अर्ज़ करण लॻो या
अल्लाह जंहिंजे करे तूं मूंखे जन्नत मां ॿाहिरि कढियो आहे इहे जॾहिं दुनिया में हेठि ईंदा मां इन्हनि जे मथां हमलो कंदुसि मां इन्हनि जे साॼे खां वेहंदुसि मां इन्हनि जे खाॿे खां वेहंदुसि मां इन्हनि जे अॻियां बि वेहंदुसि मां इन्हनि जे पुठियां बि वेहंदुसि मथां खां बि ईंदुसि हेठां खां बि ईंदुसि हर पासे खां अची मां इन्हनि खे गुमराह कंदुसि इन्हनि खे तुंहिंजे रस्ते तां हटाईंदुसि पर शैतान खे ख़बर हुई त हिकु अहिड़ी बि अल्लाह जे बंदनि जी जमात हूंदी जंहिंजे मथां मुंहिंजो कब्ज़ो कोन हली सघंदो अल्लाह खे दुनिया ला अल्लाह इल्ला इबादक मिनहुमुल मुखलसीन जेके तुंहिंजा इखलास वारा सच्चा बाना हूंदा उन्हनि ते मुंहिंजो कब्ज़ो कोन हलंदो बाक़ी ॿियनि खे मां गुमराह करण जी कोशिश कंदुसि अल्लाह फरमायसि वञ तूं बि जहन्नम वेंदे जेको तुंहिंजे कढ लॻंदो सो बि जहन्नम में वेंदो पर जेको मुंहिंजे महबूब ऐं महबूब जे वलीअनि दोस्तनि लेकर सालिहनि जे पुठियां वेंदो यादि रखजांइ शैतान तूं पाण बि मञी थो त उन्हनि जे मथां मुंहिंजो कब्ज़ो कोन हलंदो मां रब बि तोखे ॿुधायां थो त मुंहिंजा जेके बंदा हूंदा मुंहिंजा बाना हूंदा उन्हनि ते को बि तुंहिंजो तसल्लुत ऐं ग़लबो कोन हलंदो उहे तोखां महफूज़ रहंदा पोइ जेके नेक सालिह हूंदा उन्हनि ते शैतान जो ग़लबो असर कोन कंदो जेको उन्हनि जे सुबत में वेठल हूंदो उन ते बि शैतान ग़ालिब कोन ईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन हिकमत जे करे अल्लाह फरमायो वकूनु मअसादिकीन सच्चन सां गॾु हुजो छो त इन्हनि जे मथां शैतान ग़ालिब न थी सघंदो जेको इन्हनि सां चिबड़ियल हूंदो इन्हनि जे दामन सां वाबिस न हूंदो उहो बि शैतान जे तसल्लुत खां महफूज़ सुभान अल्लाह नेकनि जी सोबत उहा आहे हेॾे निहारियो पाण में न हेॾे निहारियो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिन जी सोबत इहा आहे तव्हां सां त मां अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं इंसान आहियूं पर तव्हांखे असहाब कहफ जी ख़बर आहे सूरत कहफ जे अंदरि उन्हनि जो वाक़ियो मौजूद आहे दकियानूस बादशाह सां पंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ ॿाहिरि निकिता हुआ इमाम राज़ी खे खोलियो इमाम कुर्तुबी खे खोलियो उन्हनि जे तफ़सीरनि में लिखियो पियो आहे जॾहिं असहाब कहफ जा उहे साथी अल्लाह जा नेक सालिह बाना रात जो ॿाहिरि पे निकिता त हिन बादशाह ज़ालिम खां पंहिंजे दीन खे बचायूं ईअं ॿार जो निकिता रात जो वॻड़ो हो त हिकिड़ो कुतो वेठो हुन ॾिठो त वाही वञनि पिया त हुननि जे पुठियां लॻी हुननि खणी कुते खे जीअं माण्हू भॼाईंदो आहे भॼायो थोरो भॼी वियो हीउ अॻिते हलिया त वरी कुतो पुठियां ॿ टे भेरा जो ईअं थियो कतबी बि लिखियो राज़ी बि लिखियो ॿियनि मुफ़सिरनि में लिखियो कुते हीअं मुंहुं पंहिंजो आसमान ॾे कयो सुभान अल्लाह सुभान न ॻाल्हाईंदो त तक़ीर खे कंदुसि बंदि सुभान अल्लाह थोरा सां सुभान करे सुभान अल्लाह कुते हीअं आसमान ॾे निहारियो अॻियूं पंहिंजूं जेके टंगूं हुयसि मुफ़सिरीन किराम लिखियो आहे उन्हनि खे हीअं मथे खईं जीअं दुआ जे लाइ माण्हू हथ खणंदो आहे सुभान अल्लाह हथ कहीं आसमान दे पेर आसमान दे करे अल्लाह जे हुजूर में अर्ज कहीं पंहिंजे ज़ुबान हाल सां या अल्लाह ज़ुबान ताहे पर ॻाल्हाइण जी ताक़त कोन्हे या अल्लाह ॻाल्हाइण जी ताक़त दे त तुंहिंजे दोस्तनि सां कुझु ॻाल्हायां अल्लाह उनखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी कुते उन अल्लाह जे वलीअनि सां ॻाल्हायो मूंखे पोइते छो था धिकियो उन्हनि चयो इन जे करे जो तूं कुतो आहे ऐं कुते जो कमु आहे कंहिं न कंहिं शइ खे ॾिसंदो माण्हूअ खे कुते ॿिए खे ॿिले खे ॿी कंहिं शइ खे भौंकंदो आहे मतां रस्ते में तूं भौंकी असां सतक्यानूस उन जे सिपाहियुनि खां लिकी छुपी ॿाहिरि पिया वञूं मतां असांखे ॾिसनि त वरी दकियानूस वटि ज़ालिम असांखे ज़ालिम वटि वठी वेंदा जे तूं भौंकंदे हू सुजाग थी पवंदा वरी असांजी गिरफ़्तारी थींदी पकड़िजी पवंदासूं तंहिंजे करे तोखे पोइते साम्हूं
मोकिलियो कुते चो अल्लाह जा वलियो मां कुतो ज़रूर आहियां भौंकण बि कुते जी आदत आहे पर तव्हां सां आदतो कयां तव्हां सां गॾु हूंदुसि किथे बि कोन भौंकंदुसि ज़ोर सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान वो 2 मिंटनि जी नेकनि जी संगत हुजे न त मूं दादा कुते में बि उहे आदतूं पैदा थी करे चओ सुभान अल्लाह हे कुतो आया भौंकंदुसि न आदत माना पंहिंजी तबियत ख़तम पंहिंजी आदत ख़तम जेका भौंकण जी आदत आहे माना इंसान तो इंसान आहे पर जेकॾहिं जानवर बि गॾिजी पवे त मुंहिंजा साईं उन में बि इनकलाब अची वेंदो बेशक पक चीज़ें पक को न भौंकंदुसि जो अचो न भौंकंदे त हली असाबे कफ अॻियां कुतो पुठियां गार जे अंदर विया गार जे अंदर वञण जे वाक़े खे बि अल्लाह क़ुरान में बयान फरमायो सुभान अल्लाह सुभान भला हू त इंसान आहे नेका सालेहा वलीहा ख़ुदा जा दोस्त पर कुते जे ज़िक्र करण जी कहिड़ी ज़रूरत अल्लाह जो शान आहे बराबर हुयो कुतो पर नेकन सां गॾु लॻियो त क़ुरान उन जो बि ज़िक्र अल्लाह क़ुरान में उन जो बि ज़िक्र बयान फरमायो वो कीअं आयो अल्लाह बयान फरमायो असाबे कफ अंदर विया अल्लाह बयान फरमायो अंदर उन्हनि जी कैफियत कहिड़ी हुई अल्लाह उनखे बि क़ुरान में बयान फरमायो गार में कहिड़ी जाइ ते आहे सिज खां साम्हूं आया सिज खां हटियल आहे उनखे बि अल्लाह बयान फरमायो सिज निकिरे त रोशनी उन्हनि जे मथां पइजी वञे पर क़ुरान फरमायो असाबे कफ खे पासे ते कोन कयो वियो हू त गार में उन जगह ते ई रहिया पर अल्लाह क़ुरान में फरमायो आहे सिज जॾहिं उभरंदो हो त बि उन्हनि खां पासो वठंदो हो जॾहिं सिज लहंदो हो त बि पासो वठंदो हो ताकि अल्लाह जे वलियनि जे मथां रोशनी मुंहिंजी न पवे तपश न पवे तपश जे करे उन्हनि खे तकलीफ़ न अचे जे वली कंहिं जाइ ते आराम थींदो आहे ऐं सिज जी तपश हुन जे मथां अचणी हुजे त क़ुरान इन ॻाल्हि जा शाहिद आहे अल्लाह सिज जे रूट खे तब्दील फरमाईंदो आहे वलीअ जे मथां ख़ुदा उस तपश खे कोन बर्दाश्त कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़ुरान फरमाए तो सिज लहे त वो ये पासो अचो वञे उभरे त पासो अचो हेॾो सारो सिज ज़मीन खां वॾो पर जे उभरे ज़ाहिरा सिज जी तपश आहे कार जे मथां जो अचे त घर में अंदर हली वञे अल्लाह जो मुंहिंजो सिज पासो कर मुंहिंजा दोस्त सुता पिया सुभान अल्लाह सुभान सिज जो रस्तो ख़ुदा बदिलाईंदो आहे इको हदीस जी ॻाल्हि कोन्हे जेकर उन जे मथां ठुको लॻाइबा ज़ईफ़ आया ही आया हुआ हे त अल्लाह जो क़ुरान आहे माना ख़ुदा जा दोस्त उहे आहिनि अच्छा उन जो ज़िक्र त थियो पर उहो कुतो उते कीअं वेठो उन जे वेहण जे कैफ़ियत खे बि अल्लाह क़ुरान में सुभान अल्लाह सुभान अल्लाह तॾहिं हुन जे कुते खे ॾिसी त उहो कल्बुहुम उन्हनि जो कुतो बासितुन विछाईंदड़ हो ज़िरा आई है पंहिंजूं अॻियूं ॾमूं बिलवसीद उन्हनि जे चाउठ ते हो अंदर ही वेठो चाउठ ते कीअं वेठो हो उन जे वेहण जे कैफ़ियत खे बि अल्लाह क़ुरान में बयान फरमायो छो त हिकु आम कुतो कोन हो उहो कुतो हो जेको नेकन वलियनि जे पुठियां लॻो सुभान अल्लाह हाणे जेकॾहिं इन कुते जो ज़िक्र क़ुरान में अचे ऐं इन ई अंदाज़ सां अचे जो इन जे वेहण जी कैफ़ियत खे बि अल्लाह क़ुरान में बयान फरमाए थो इहो रुॻो सिर्फ़ छाजे करे जो ख़ुदा जे दोस्तनि जी सुहबत इख़्तियार कई अबा इन कुते इख़्तियार कई उन जो इन अंदाज़ में क़ुरान में ज़िक्र ऐं जेकॾहिं इंसान हुजे मुस्लमान हुजे उहो वलियनि जी सोबत इख़्तियार करे त ख़ुदा उन खे कीअं ई अकेलो छॾींदो वलियनि जे सदके उहे बि जन्नत में सुभान अल्लाह
سبحان الله دهن قسمن جا جانور हन دهن قسمن جا अल्लामा आलूसी तफसीर रूल मानी में लिखो आ 10 قسم जा जानवर आहिन जानवर पर क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदा हुजूर जी दाची कुसवा क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदी हज़रत हुज़ैर अलैहिस्सलाम तराज़ होश जे सवार थी आयो वो क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदो ओ यो असहाब काफ़ जो जेको बुतो आ न इहो बि क़यामत जे ॾींहुं जन्नत में سبحان الله سبحان الله अब इहो वेंदो त इहो हुजूर जी उम्मत वलियन जी आशिक़ की कान्हे سبحان الله سبحان الله रात जो ही टाइम थियो काफी देर खां वेठा इशा खां बाद में वो 9 वगे जलसो शुरू थियो जॾहिं महिल बि शुरू थियो अवां वेठा रहियो ज़ाहिरा आया टाइम कढी आया उजालो कयो ख़र्च करण वारनि ख़र्च कयो ईअं आसानीअ सां त को बि कमु कोन थींदो आहे अवां जो अचण बि माशाअल्लाह पंहिंजे जाइ ते ख़र्च करण वारनि जो उहा बि पंहिंजे जाइ ते दिलेरी हूंदी आहे माण्हू कंदो आहे मक़सद छा हूंदो आहे मक़सद आहे त अलाह बि थिए राज़ी रसूल बि थिए राज़ी जंहिंजी यारी था मल्हाए उहो बि थिए राज़ी असां घणी जो गुनाहगार हुजूं छो त गौसे आज़म फरमायो आहे त ठीकु आहे जेकॾहिं मुंहिंजो गरीब मुंहिंजो मुरीद जेकॾहिं गुनाहगार हूंदो उहो जेकॾहिं नेक नाहे अन जय्यदुल पाण फरमायो हे नेक नाहे पर मां अब्दुल कादिर जीलानी त नेक आहियां न नारे पीर नारे पीर चलो सुभान अल्लाह سبحان الله سبحان बाबू सुभाने तो हुआ जो दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जीलानी जा खोड़ तव्हांखे मिलंदा अॼु बि गौसे आज़म खे त 1000 साल गुज़री विया पर अॼु बि तव्हांखे मिलंदा जेके चवंदा साड़ सड़िया त पीरान पीर सैयद कोन्हे मां الله اكبر सैयद कोन्हे तौबा छॾियो बाबा इहो न ॻाल्हायो अहिड़ो न ॻाल्हायो अहिड़ो न ॻाल्हायो दुबारा न हेॾे निहारियो सुभाणे अलाह वरी आवाज़ सां अञा ज़ोर सां मुरे निहारे वरी आवाज़ सां सुभाणे अलाह سبحان الله سبحان पोइ असांजी स्टेज हुजे वंगार को ॿियनि जी अचे वहे त असां बर्दाश्त कंदासीं जेको गौसे आज़म खे सैयद न मञे पोइ उन्हनि जी अचे वंगार वहे सुन्नी बर्दाश्त कोन कंदा असां अक़ीदे जे मामले में कंप्रोमाइज़ कोन कंदासीं असांजो अक़ीदो उहो ई आहे जेको हज़रत गौसुल आज़म जो अक़ीदो हुजूर जे सहाबा जे बारे में जेको पीराने पीर जो अक़ीदो असांजो अक़ीदो हुआ हुजूर जे अहल बैत जे बारे में जेको गौसे आज़म जो अक़ीदो आहे असांजो उहो ई अक़ीदो आहे असांजे स्टेज तां पैगाम उहो वेंदो जेको तरीक़त जे चइनी सिलसिलनि जे मुताबिक़ हूंदो हज़रत गौसे आज़म जे अक़ीदे जे मुताबिक़ हूंदो उन जे तालीमात जे रोशनी में हूंदो मार्द कयो अहिड़ा सार सॼा अॼु बि आहिनि जेके गौसे आज़म खे वली ख़ुदा जो त पंहिंजे जाइ ते सैयद मञण लाइ तयार न आहिनि तूं न मञींदे त तुंहिंजे न मञण सां कुझु बि कोन थींदो गौसे आज़म खे ख़ुदा उहो मक़ाम अता फरमायो आहे जो औलिया में ईअं निशाबर बीठो आहे जीअं नबियनि में मदीने वारो सभिनी खां वधीक سبحان الله سبحان الله दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जीलानी जा दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जीलानी जा बिन दालन छा खेने मिलियो छा बिन दालन जो छा खेने मिलियो छा जियरे पातों जियरे ज़ंजीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं वरी आवाज़ सां सुभान अल्लाह سبحان الله سبحان الله वठ सठ लगी पई अथनि
छॾे न मुहर्रम अचे कहिड़ो हाल थल जेरे ई उनखे सज़ा मिली आहे न मञ तूं पीराने पीर खे त तुंहिंजो हशर कहिड़ो थो ख़राब थिए अल्लाह गौसे आज़म जे हथ में विलायत हुज़ूर वटां ईंदी आहे दरवाज़ो हज़रत अली साईं जो आहे पर मिलंदी तॾहिं जॾहिं गौसे आज़म मोहर लॻाईंदो न त भली पियो पिने अवां राफ़िज़न में ॾिसो अवांखे हिकु बि अल्लाह जो वली न मिलंदो वली मिलंदा न को तव्हांखे न मिलंदा राफ़िज़न में बि न मिलंदा ख़ारिजन में बि न मिलंदा वली तव्हांखे मिलंदा त सिर्फ़ अहले सुन्नत व जमात में यारी बारी जंतुं जी कईया रिज़्क़ में बरकत तनखे पईया यारी बारी जंतुं जी कईया रिज़्क़ में बरकत तनखे पईया पर पंजोड़ा हिलद होना आइंदा थींदा छोना अमीर तालिब मुझो मुर्शिद तू दुनिया जर पर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो प्या वठंदा पीर फ़कीर तालिब मुझो मुर्शिद तू भली न्यून जदुरीअ में वेठो आहियां पर यादि रखिजो मुस्लमानो मां तव्हांखे ॿुधायां थो अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारुनि में अॼु बि ज़िंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां क़ुरान मां दलील ॾियां ॾेई सघां थो क़ुरान फरमायो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा अल्लाह जो क़ुरान फरमाए थो जेको बि सालिह अमल कंदो आहे मर्द हुजे या औरत हुजे नेक अमल करे पर हुजे मोमिन क़ुरान फरमाए थो असां उनखे पाकीज़ा ज़िंदगी ॾींदा आहियूं आलम लिखियो आहे उहा पाकीज़ा कहिड़ी ज़िंदगी आहे कहिड़ी पाकीज़ा ज़िंदगी आहे आलमन फरमायो त उहा बरज़ख जे अंदरि आहे क़ब्र जे अंदरि आहे जेका अल्लाह वलियन खे ज़िंदगी अता फरमाई आहे शहीद मज़ारुनि में ज़िंदा हूंदा आहिनि चओ सुभान अल्लाह अल्लाह जो क़ुरान फरमाए थो अंबिया बि पंहिंजे मज़ारुनि जे अंदरि ज़िंदा हूंदा आहिनि औलिया बि मज़ारुनि में ज़िंदा आहिनि क़ुरान त ॿुधाए थो हुज़ूर जी हदीस बि ॿुधाए थी हिकिड़ो काफ़िलो आयो खीमो कंहिं जाइ ते उन्हनि लॻायो अंदरां हेठां क़ब्र जा निशान कोन हुआ पर राति जो टेम आयो क़ब्र मां आवाज़ पे आयो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर क़ब्र मां आवाज़ पे आयो साहबा हुज़ूर खे ॿुधायो साईं फरमायो यो क़ब्र वारो ज़िंदगीअ में दुनिया में सूरत मुल्क पढ़ंदो हो अॼु बि पंहिंजे क़ब्र में रोज़ानो सूरत मुल्क पढ़े थो क़ुरान क़ब्र में जंहिं पढ़ियो ज़ाहिरा ज़िंदा आहे मुर्दा कोन पढ़ंदो आहे तंहिंजे करे नेक सालिह बि मज़ारुनि में ज़िंदा हूंदा हज़रत सैयदना गौसे आदम त वलियनि जो सरदार आहे वलियनि जो सरताज आहे उहे बि पंहिंजे मज़ार मुबारक जे अंदरि ज़िंदा आहियां ऐं महबूब सुभाणे जो फरमान आहे मता सम्झी मां वेठो न्यू जुतुईअ में आहियां गौसुल आदम त बगदाद में आहे पर न बजतुल असरार में मौजूद आहे गौसे आदम जो फरमान आहे इन यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द पाण फरमाईंदा मुंहिंजो हथ मुंहिंजे मुरीदनि जे मथां ईअं आहे जीअं आसमान ज़मीन जे मथां ज़मीन जो इंच बि आसमान खां ॿाहिरि न आहे मुंहिंजो हिकु मुरीद बि मुंहिंजे हथ खां ॿाहिरि कोन्हे को पंहिंजे जाइ ते
दलील हल पर देवबंद जो मौलवी आ रशीद अहमद गंगोही उन जो नालो आ फतावा रशीदी उन जो किताब आ उन का यो सवाल थो तो वली पंहिंजे मज़ारुनि में जिंदा आहिनि या न लिखे तो शहीद जिंदा आहिनि अंबिया जिंदा आहिनि अंबिया जो मक़ाम तो शुहदा खां बि मथे आ जॾहिं हेठे मक़ाम वारा जिंदा त नबी कीअं जिंदा हूंदा वो लिखे तो नबी बि जिंदा शहीद बि जिंदा वली बि पंहिंजे मज़ारुनि में जिंदा आहिनि ईअं जिंदा जी हाणे सूरत मुल्क वारी हदीस तव्हांजे अॻे मूं बयान कई गंगोई जो किताब इमदाद सुलूक उन पंहिंजे इमदाद सुलूक किताब में मौलवी रशीद अहमद गंगोही देवबंद जो मौलवी लिखी वियो आहे चए थो मुर्शिद जो जिस्म मुरीदन खां परे हूंदो आहे पर मुर्शिद जो रूह पंहिंजे मुरीदन सां गॾु हूंदो आहे मुर्शिद भली किथे बि हुजे जिस्म खणी उन जो परे थी सघे थो हज़रत गौसे आज़म जो जिस्म त बगदाद में आ पर रूह मुबारक हर मुरीद सां गॾु सैयदना गौसे आज़म तॾहिं फरमायो मुंहिंजो मुरीद मशरिक़ में मां मग़रिब में जेकॾहिं उन जे उघड़ तां पर्दो खुली पवे सदन हुन जो कमु ढकण अब्दुल कादिर जीलानी जो कमु हूंदो इन जे करे जो गौसे आज़म जी रूहानियत असां सां गॾु आहे इहा ॻाल्हि त रशीद अहमद गंगोही बि मञे वियो आहे बाजी कॾहिं मुर्शिद आम मुर्शिद जे लाइ गंगोही साहब इहा ॻाल्हि लिखी वियो आहे त उन्हनि जी रूहानियत पंहिंजे मुरीदनि सां गॾु हूंदी आहे त गौसे आज़म जो त उहो शान आहे जो मौलाना रूमी फरमायो गौसे आज़म दरमियाने औलिया जो मोहम्मद दरमियाने अंबिया हज़रत गौसे आज़म जो शान मकाम मर्तबो वलियन में इया जियां नबियन में मदीने वारे जो मकाम मथे सुभान अल्लाह अब आए न जो सुभान अल्लाह जो अल्लाह असांजे नबी के आखिरी नबी करे मोकिलियो चओ सुभान अल्लाह हुजूरत हुस्न के अल्लाह खत्म कयो जमाल हुजूरत खत्म कयो फज़ाइल के हुजूरत खत्म कयो मनाकिब के हुजूरत खत्म कयो रिसालत में मुस्तफा दे खत्म फरमाई त नबूवत के भी अल्लाह मुस्तफा दे खत्म फरमाई सुभान अल्लाह क्या खबर कितने तारे खेले छुप गए क्या खबर कितने तारे खेले छुप गए पर न डूबे न डूबा हमारा नबी सबसे आला सबसे बाला नबी गमज़दों को रज़ा मुयद्दी जेके है आला हज़रत जे गमगीन हन उन्हनि खे वञी मुबारक करे चओ सुभान अल्लाह गमज़दों को रज़ा मुयद्दी जेके है छो बेकसों का सहारा सुभान अल्लाह ताब जो सबसे सबसे बाला ये जो हुजूर जो शान सभिनी खां मथे नबियन में ये वलियन में पीराने पीर जो मकाम सुभान अल्लाह परे खां मुरीद हिकिड़ो हलियो बगदाद में वञा गौस आज़म जी ज़ियारत भी कया मुरीद भी थिया हेरे तवज्जो कयो बस आखिरी ॻाल्हि सुभान अल्लाह
खबर बिना अला केॾी महिल शुरू थियो मोबाइल मुंहिंजे साम्हूं पई आहे पर टाइम यार अॻिते पुठिते थी वियो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ परे खां आयो पतो पर इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो सैयदना गौसे आज़म पहिरियां विसाल फरमाए चुका हा जन्म पीराने पीर जो पहिरीं रमज़ान ते चओ सुभान अल्लाह विसाल 11 तारीख़ ते उहा त पाण यारी शरीफ़ उन निस्बत सां मल्हायो विसाल माना ख़ुदा जे ज़ात सां मिलण चओ सुभान अल्लाह वलीअ जो विसाल असां वांगुरु थोरी थींदो आहे ऐं गौसे आज़म जे फुतूल गैब जे आख़िरी मकाले में लिखियो पियो आहे पाण फरमायो ख़बरदार मूंखे ॿियनि जे मथां क़यास न कजो ॿियनि खे मूं ते क़यास न कजो ऐं मूं ते ॿियनि ते क़यास मूं ते मथां ॿियनि खे क़यास न कजो अल्लाह मुंहिंजे मक़ाम खे बुलंद फरमायो आयो गौसे आज़म जो त विसाल मुबारक थी चुको जी काॾे वञा ज़ियारत बि न थी जी आयो आहे महबूब सुबानीअ जे मज़ार ते मज़ार शहर में मज़ार जी ज़ियारत कयां मज़ार वटि आयो पी करे अधु करे थो क़िबला मां परे खां आयो आहियां बैत कान थी सघी ज़ियारत बि कान थी सघी पर हाणे ईअं को न वञिबो महिरबानी फरमाए ज़ियारत बि कराए बैत बि कराए त पोइ वापसि वञा वलीअ ज़िंदा हुंदा हुजा सुभान अल्लाह वर असां सुभान अल्लाह चओ जेके नथा मञनि न उन्हनि जे घरनि जा किताब खोलियो नानो तू भी बन खां पोइ जहिड़ो थी आयो मौलवियुनि जे मदरसे में मौलवियुनि खे ठाहिण जे लाइ अशरफ अली थानवीअ जो ॾाढो माण खां बाद में रोज़ानो कब्रस्तान मां उथंदो मिठाईअ जे दॿे समेत पंहिंजे घर जे पहुचो हींअर दुकान बंदि हूंदा मिठाई जा खुलियल पता किथे खणी खुलियल हुजे छो त हाणे दौर ॿियो आहे पर पोइते जेकॾहिं माण्हू 100 साल पोइते वञो उन टाइम ते त देरि ताईं त दुकान खुलियल हुजे इहो ख़्याल ई कोन्हे हीउ जो हमरा राति जो उथंदो त मिठाई किथां खणंदो दुकान बंद लगे तो मना हे एड़ा हिन जा वडा होशियार हा मना जेरे त चोरीअ खां कोन मुड़िया पर मोए बि चोर हा जो पराई मिठाई दुकान जोरे घर में दारो तो साल उन्हनि ते उथंदो न मिठाई किथां आणींदो असां त इहो बि था सम्झूं कि जे खाटर वञी हणंदो हूंदो बहरहाल छानवीअ जो ॾाढो पाण थो लिखे त रोज़ानो ईंदो हो घर में जी ॻाल्हि कंहिंसां बि न कजो त हर रोज़ ईंदुसि मां बि ईंदुसि मिठाई बि पहुचंदी ॻाल्हि कंदव त मिठाई बि बंदि मुंहिंजो अचण बि बंदि जे थानवीअ जो ॾाढो रोज़ानो मरण खां बाद में मिठाईअ समेत घर पहुची सघे थो त पोइ गौसे आज़म बि पंहिंजे मुरीद लाइ मज़ार मुबारक जी سبحان الله سبحان الله فزار الغوث الأعظم من مرقده سيدنا غوث आज़म पंहिंजे मदार मां ॿाहिरि निकिरी आया मदार खुली غوث आज़म ॿाहिरि आया पाण फरमायो हथ उर्ते कर हथ हथ में ॾे हथ हथ में ॾिनई पाण फरमायो मुरीद बि कयो माए नाइब बि कयो माए ख़लीफ़ो बि कयो माए वली बि कयो माए त पीर बि कयो माए तो पे चयो तो वो ज़ियारत थे ऐ मुरीद थिया हाणे ज़ियारत भी थी मुरीद भी थे खलीफो भी थे वली भी थे पीर भी थे हथ हथ में नहीं विलायत जा सब सजा उनके कराम سبحان الله سبحان الله वंडो मिले दरवाज़े वदेता खाली वञो कीअं तुझे तदेता मोहब्बत जी ॻाल्हि ॿुधायो थो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह सफ़ा बिल्कुल अदब एहतराम सां अदब एहतराम सां बिल्कुल अदब एहतराम सां सफ़ा बिल्कुल अदब एहतराम सां अब अकीदो आहे न अकीदो आहे न मोहब्बत आहे न ये यारी कंहिंजी आहे गौसे आज़म चओ यारी कंहिंजी जिथे यारी गौसे आज़म जी उहो तॾो गौसे आज़म मां हवालो थो ॾियां वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह चवंदो शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी के सब मञो असां बि मञूं देवबंदी त घणो मञो वहाबी उन जे नाले
सां तंज़ीम ठाहियूं शाह वलीउल्लाह जे फ़िक्र खे अॻिते करण जे लाइ हुननि तंज़ीमूं ठाहियूं गुलाम मुस्तफ़ा कासिमी हिननि जो खोप थी वियो आहे हुन त बाक़ाइदा हैदराबाद में इदारो खोलियो शाह वलीउल्लाह जे फ़िक्र खे अॻिते खणण जे लाइ शाह वलीउल्लाह चवे थो हज़रत मिर्ज़ा मज़हर जाना नक्शबंदी सिलसिले जो बुज़ुर्ग उन पंहिंजे किताब में पंहिंजो मुकाशिफ़ो ज़िक्र कयो आहे त उन मुकाशिफ़े जे दुनिया में मूं ॾिठो हिकिड़ो मैदान आहे उन जाइ ते हिकिड़ो सुभान अल्लाह गुंबज़ ठहियो पियो आहे अल्लाह जा वली उन मैदान ते मौजूद आहिनि पर समूरनि खे इंतज़ार आहे कंहिंजे अचण जो मूं ॾिठो त सम ॿिया बि अल्लाह जा वली पंहिंजे जाइ ते आया पर सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अची रहियो हो मूं ते पुछा कई हे छाजो मामलो आहे छा माजरा आहे नेक साले वली ख़ुदा जा पिया अचनि ख़ुदा जो हिन जाइ ते हज़रत गौसे आज़म जी महफ़िल आहे सैयदना गौसे आज़म जे ज़िक्र जी महफ़िल आहे ईअं सम्झो यारीअ जी महफ़िल आहे अॼु औलिया अल्लाह जी जमात हिन जाइ ते जमा थी रही आहे अबा वॾा वॾा अल्लाह जा वली बि आया सैयदना गौसे आज़म में तशरीफ़ थी आया महफ़िल पीराने पीर जी यारी गौसे आज़म जी तंहिंजे करे महफ़िल बि उन्हनि जी ज़िक्र बि उन जो यारी बि उन जी तदो बि उन जो ई आहे मुंहिंजे ईमान पको आहे त इंशाअल्लाह खाली कोन वञिबो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह वंडो मिले तसव्वुर में अर्ज़ कयूं मेहरबानी इंशाअल्लाह थी वेंदी साईं वंडो मिले दरवाज़े वॾे तां खाली वञूं कीअं तुंहिंजे तॾे तां वंडो मिले दरवाज़े वॾे तां खाली वञूं कीअं तुंहिंजे तॾे तां वाक जा वर्तावा ही सब परतावा नंढड़ा वॾड़ा कुल सगीर कबीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं आहीं दुनिया जा रबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उथे भी सारी जमात सलात या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका